अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, इंतहाई अफ़सोस जी ॻाल्हि अवां सां शेयर कंदो हलां त हिन वक़्तु जेकी बरसाति जा मुतासिरीन आहिनि उन्हनि खे हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी इमदाद न मिली सघी आहे। बेसरो सामानी जे आलम में उहे पंहिंजनि झूपड़नि में वेठा आहिनि। असांजो सिस्टम त एॾो करप्ट थी वियो आहे, पर हितां जो माण्हुनि जो माइंडसेट बि करप्ट थी वियो आहे। माण्हुनि खे माना अॼुकल्ह जे दौर में इमदाद वठण लाइ शर्त इहो ई आहे त अव्हां पंहिंजा घर, पंहिंजो ज़र ज़मीन छॾे ऐं पंहिंजा ॿचा ॿार नियाणियूं वठी रोड ते बीहो त तव्हांखे इमदाद मिलंदी। माना जेकॾहिं तव्हां पंहिंजा ॿचा ॿार वठी कंहिं सड़कनि ते कंहिं रोडनि ते जेकॾहिं ख़्वार थींदव या टेंटुनि में तव्हां वञी ख़्वार थींदव, ज़लील थींदव, त पोइ तव्हांखे हर क़िस्म जो इदारो या कोई न कोई इदारो तव्हांजी मदद कंदो। पर जेकॾहिं तव्हां बाइज़त तरीक़े सां पंहिंजे घरनि में रहंदव, भली जा तव्हां उते बुख मरो, भली तव्हांजा घर किरिया पिया हुजनि, तव्हां उते हिकिड़ो थूणी अॾे मथां जेको आहे छपिरो अॾे जेकॾहिं वेठा हूंदव घर में, तॾहिं बि तव्हांखे इमदाद न मिलंदी। हीअ अजीब हिकिड़े क़िस्म जो सिस्टम आहे, अजीब क़िस्म जो तरीक़ो आहे। मूंखे त इंतिहाई ॾुख थो थिए। ॿिया त इदारा हिकिड़ा सरकारी इदारा त परे रहिया, उहे त खाइण जे चकर में, पर हिकिड़ा जेके सोशल सेक्टर आहे असांजो, समाजी सेक्टर आहे असांजो, उहे बि माण्हू जेको आहे इन शइ खां आरी आहिनि। हालांकि हितां जा आहिनि। अल ख़िदमत फाउंडेशन हिकिड़ी माना मोतबर इदारो आहे, पर उहे बि माण्हू जेके आहिनि उहे टेंट सिटी माना अॾींदा, टेंटुनि में माना जेको आहे त जेके माण्हू रहंदा। भाऊ, हिते असां वटि अहिड़े क़िस्म जो कल्चर न आहे। असां वटि इज़तदार तबिको जेको आहे उहो पंहिंजे घरनि में ई मैसूर रहंदो। उहे पंहिंजा ॿचा ॿार कीअं कॾहिं ॿार माना जेको आहे टेंटुनि में रहंदा ऐं उते ख़्वार थींदा ऐं चंद रुपयनि जे ख़ातिर, बिल्कुलु बि न कंदा। टेंटुनि में बि वेहण वारा माण्हू जेके आहिनि अक्सर उहे बेशितर जा रोडनि ते जेके आहिनि उहे माण्हू अहिड़े क़िस्म जा ई हूंदा आहिनि जेके ऑलरेडी माना उहे आदी तौर ते पहिनूं हूंदा आहिनि। मूंखे माना जेको आहे तो कुझु माण्हू थी सघे थो अहिड़े क़िस्म जा मजबूर हुजनि, पर मूंखे बिल्कुलु बि नथो लॻे। छो त असां वटि इहो कल्चर आहे त असां हूअं बि जेकॾहिं कंहिं बि असांजे माण्हूअ ते का मुसीबत ईंदी आहे त असां वटि हिकिड़ो सोशल ऐं समाजी सिस्टम आहे त को घरे उनजी माना को पाड़े वारो, को मिट माइट, को भाउ, को भेण, कोई चाचो मामू उनखे शेल्टर ॾींदो आहे। त हींअर बि जिन माण्हुनि जा नुक़सानात थिया आहिनि त कुझु माण्हुनि जा वरी न थिया आहिनि। जिन माण्हुनि जो नुक़सानु न थियो आहे त उन्हनि ई पंहिंजनि मिटनि माइटनि खे फ़िलहालु माना कुझु शेल्टर ॾिनो आहे। ऐं वरी कुझु माण्हू जेके आहिनि बरसाति बंदि थी वञण खां पोइ उहे पंहिंजे घरनि में कुझु झूपड़ा ॾे वेठा आहिनि। हाणे उहे माण्हू वॼाइनि था पिया मदद जे लाइ, न उन्हनि जी का सरकार मदद थी करे, न उन्हनि जी को असां वटि को समाजी तंज़ीमूं उन्हनि जी मदद कनि थियूं पियूं। ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो अजीब हिकिड़ो सिस्टम ख़लकियो वियो आहे, करप्ट सिस्टम। त तव्हां पंहिंजा ॿचा ॿार माना कॾहिं ॿार ख़्वार थियो रोडनि ते, रस्तनि ते, टेंटुनि में माना ख़्वार थियो जिते कंहिं क़िस्म जी बुनियादी सहूलियतूं न हूंदियूं, पोइ तव्हांखे को माने गिरह मिलंदो, पोइ तव्हांखे का चंद रुपयनि जी का मदद थी सघे थी, वरन माना काई क़िस्म जी मदद न थींदी। ही माण्हू तव्हांखे माना नज़र अचनि था जेकी, त ही वीचारा मां ॾिठा आहिनि त पंहिंजी मदद पाण था हिकिड़ो घर में ई टेंट ठाहे ऐं उहे वेठा आहिनि। उन्हनि खे कंहिं क़िस्म जी सरकारी या नीम सरकारी मदद न आहे मिली सघी। रहीम, असां हिते पली जा पंवरनि में वेठा आहियूं, मदे जी लॻ अदा असां कुड़मी आया आहियूं। हिते कुड़मत कंदा आहियूं ग़ुलाम दर पंवर जी। जेको आहे सो हुकूमत असांखे हिन मथे का बि इमदाद न, का टेंट न, कुझु बि न ॾिनो अथई। असां बचा इहे 15-20 ॾींहं बरसाति हुई ॾींहुं राति, असां इहे विल में पियासीं हिन वसंदड़ मींहं में। हे असां हथ जो पाल ठाहे पंहिंजे बचनि खे ढकियो आहे, पाण खे बचायो आहे। हिन मथे का बि सहूलियत हुकूमत न कई आहे, न को बोर्ड मुतरस न ॾे को आयो आहे, न DC साहब ई कुझु असां ॾे मोकिलियो आहे। असांजा हिन महिल घर असां पंहिंजी मज़ूरी महिनत करे कुड़मत करे असां पंहिंजा घर ठाहिरायासीं, उहे असांजा घर बि किरी पिया आहिनि। कुझु ई असांजो न बचियो आहे। असां हे सखणूं टेंट अॾे असां वेठा आहियूं। असां सां का बि हुकूमत सहूलियत हिन मथे न कई आहे। करी वञो, मदद करे वञो। असां उस ते वेठा आहियूं, असां बाचकनि जा पड़ताल हणी वेठा आहियूं। असांजे लाइ कुझु बि न आहे त असां बचनि खे खारायूं। असांजा पोरिया बंधन फसल असांजा ख़तमु थी विया। हाणे जेको आहे त असां बचन पालण में हाज़ुर था आहियूं। असां जायूं ठारायूंसीं, पोरिया पाल करे बुख ते वेही उहे जायूं बि असांजूं किरी पियूं। हाणे तव्हां जेका हिमत पुॼी असां सां मदद कयो, असां ॾाढो ॾकिया आहियूं। असांजे लाइ का मदद करे वञो। असांजा बचड़ा वेलो खाइनि था, वेलो बुख ते आहिनि।
जेको बि थिएव असां सां मदद करे वञो। असांजे लाइ कुझु बि न बचियो आहे। असांजा फसल सड़ी विया, असांजा पोरिया बंदि थी विया, ॾाढा असां हाणे मजबूर हिते वेठा आहियूं। जेको कुझु थिएव असांजे लाइ करे वञो जल्द में जल्द। असांजा हिते हाल सफ़ा तंग आहे। असां मच्छरनि में मरी वियासीं, पाणनि में मरी वियासीं। जंहिं जेका आया हुआसीं उहा पोख बि असांजे लाइ सड़ी वई, असांजे लाइ कुझु बि न बचियो आहे। हाणे अमाम खे असां चऊं था असांजे लाइ मदद करे वञो। असां ॾाढा ग़रीब मिसकीन आहियूं।